मां वाइदो इहो कयो हो हिन हथ ॿधा हा त मुंहिंजो पीर केरु छॾाए ईंदो। मां हिन नंढड़ी खे राति चयो तुंहिंजो महिमान पीउ मां छॾाए आयो आहियां। बाबा क़िस्मत तुंहिंजो नालो ई पीउ क़िस्मत रखियो आहे, अनोखी तुंहिंजी क़िस्मत आहे। लेकिन तूं ख़ुशि नसीब आहे, तुंहिंजे पीउ जो जॾहिं जनाज़ो आयो आहे त तोखे सभु परचाइण आया आहिनि। लेकिन मां क़ुर्बान वञा हुसैन जी उन धीउ तां जॾहिं उहा जनाज़े ते पहुती त उनजो कातिल उनखे चमाटूं पियो हणे। लेकिन तोखे सभु जा सभु प्यार था कनि। शहीद इरफान जी धीउ तोखे त अञा इहा बि ख़बर कान्हे त मां पीउ जे जनाज़े में बीठी आहियां या मुंहिंजे पीउ जे जनाज़े ते एतिरनि माण्हुनि मेड़ कीअं कयो आहे। ही वचन आहे सिंधू दरिया सां। सिंधू दरिया असां जूं न्याणियूं तड़पायूं अथनि, असांजा बच्चा तड़पाया अथनि।